आम ख़बर वहां ॾींदालूं त नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल औरत जे वारसनि धरणो हयो आहे। औरत जे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। इहा आम ख़बर आहे। नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल औरत जे वारसनि धरणो हयो आहे। वधीक अवांखे आगाही ॾींदालूं पिया। औरत जे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल औरत जे वारसनि धरणो हयो आहे। औरत जे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। आम ख़बर आहे। नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल औरत जे वारसनि धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी खां। अल्लाह बख़्श, अपडेट कजो धरणे जे हवाले सां। देर सां वाक़ियो थियो हो डेरा थाणे जी हद ॻोठ मुडाडेरा में, जिते हथियारबंदनि जी फायरिंग में मुसम्मात ख़ैरुन निसा 35 सालनि जी क़तल थी वई हुई। उन जो लाश खणी अॼु सुबुह जा वारस नसीराबाद बाईपास रोड ते पहुता, जिते इंडस हाईवे ते लाश रखी ऐं हू धरणो हणी वेही रहिया। उन धरणे में जेके उन जा वारस हुया, मोहम्मद हसन, अब्दुल मजीद, नसरुल्लाह बिरोही, उन्हनि जो चवणु हुयो त असां बिरोहिन जी हिकिड़ी ॿी धुर आहे, जिन सां असांजो 2013 खां तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें ही असांजो 6 माण्हू क़तल थियो आहे उन तकरार में। त उन धुरी असांजो ही क़तल कयो आहे ऐं क़तल थियण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे, जॾहिं त जवाबदार उते मौजूदु आहिनि ऐं जवाबदारनि राति जदीद असले सां असांजे घरनि ते हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में मुसम्मात ख़ैरुन सां क़तल थी वई आहे। ऐं हुननि चयो त पुलिस धुर बणियल आहे, जेका कातल गिरफ़्तार करण लाइ तयारु कोन्हे का। ऐं